तव्हांखे आगाह कयूं त घोटकी जो इलाइक़ो आदिलपुर जिते चाचड़ बिरादरी जी बिंदरनि में छेड़ो थियो आहे। हिकु ॼणो मारिजी वियो। ॻोठ गुल मोहम्मद चाचड़ में झेड़े दौरान सैफुल्ला पुट अलहदाद चाचड़ मारिजी वियो। ख़बर तव्हांखे ॾियूं पिया घोटकी जो इलाइक़ो आदिलपुर जिते चाचड़ बिरादरी जी बिंदरनि में छेड़ो थियो। हिकु ॼणो इन झेड़े में मारिजी वियो आहे। ॻोठ गुल मोहम्मद चाचड़ में झेड़ो थियो आहे चाचड़ बिरादरी जी बिंदरनि में, जंहिंजे नतीजे में सैफुल्ला पुट अलहदाद चाचड़ मारिजी वियो। तफ़सील मालूम कयूं था टाइम न्यूज़ रिपोर्टर माजिद अली कलवर खां। माजिद अली, वधीक आगाह कजो न बाबति। आदिलपुर थाणे आहे। आदिलपुर लॻो ॻोठ गुल मोहम्मद चाचड़ आहे, जिते ॿुधाए पियो त मामा ऐं भेण जा को ज़मीनी तकरार हुन तां जेको आहे त गोली हणी जवाबदार जेको इनखे क़तल करे छॾियो आहे। जॾहिं त वाक़ई खां आदिलपुर पुलिस बिल्कुलु लामिली आहे। हिन वक़्तु जेको लाश आहे उहो रूरल सेंटर आदिल ते पियो आहे। आदिलपुर ते पियल आहे, जंहिं ते उनजी का हिन वक़्तु मालिकी नथी रही आहे। जॾहिं त आदिलपुर जी बर्फ़ वाक़ई जी ख़बर मालूम थियण खां पोइ फिर पकड़ी वई आहे। जी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ माजिद।